जी बिल्कुल, हिन वक्त असीं कोरंगी वारे इलाइक़े मेहरान टाउन में मौजूद आहियूं। मेहरान टाउन में ही जेका आहे लाइसेंस ब्रांच आहे, जिथे जेको आहे सो बरसाति जो पाणी पइजी वञण करे ही बरसाति जो पाणी अंदरि जेको आहे सो ऑफिस में दाख़िल थी चुको आहे, जंहिंजे करे जेकी माण्हू लाइसेंस ठाहिराइण जे लाइ अचनि था पिया उहे वधीक मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी वञनि था पिया। मेहरान टाउन जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं हूअं त कराची जूं केतिरियूं ई क़दीम वसंदियूं आहिनि जेके हींअर जेका बरसाति पई आहे, बरसाति एॾी तेज़ बि न पई आहे, पोइ बि ॿाहिराड़ी वारा इलाइक़ा जेके आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। मोहम्मद खान ॻोठ हुजे, मेहरान टाउन हुजे, बिलावल कॉलोनी ऐं ॿिया केतिरा इलाइक़ा जेके आहिनि उहे हिन हल्की बरसाति में पाणी हेठि अची विया आहिनि। उनजो सबबु सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त हिते हिननि इलाइक़नि में सेवरेज जो सिस्टम जेको आहे उहो नाकार आहे। जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं हिन इलाइक़े जी त हिन इलाइक़े सां गॾु ई कमर्शियल एरिया आहे। मुंहिंजो कैमरामैन अव्हांखे ॾेखारे सघे त मुख़्तलिफ़ चैनल्स जूं जेके आहिनि हिते उन्हनि जूं ऑफिसूं बि आहिनि, हेड ऑफिसिस आहिनि, पर हिते जेको आहे सो रोड रस्ता जेके आहिनि उहे ज़बून हाली जो शिकार आहिनि। कारण इहो आहे त हिते सेवरेज जो जेको सिस्टम आहे उहो नाकार आहे। हिते त सिस्टम सेवरेज आहे ई कोन। सिंध हुकूमत खे घुरिजे त हिननि कमर्शियल जेके एरियाज़ आहिनि उन्हनि में रोड रस्ता ऐं सेवरेज जेका आहे उहा बहितर थी सघे। जीअं ई बरसाति पवे थी त हीअ इलाइक़ा जेके आहिनि मुकमल तौरु पाणीअ हेठि अची वञनि था पिया। मेहरान टाउन भरपासे जा इलाइक़ा उन्हनि जूं जेके ऑफिसूं आहिनि उहे बिल्कुलु ई पाणी हेठि अची वञनि थियूं पियूं। हिते तक़रीबन 10 खां 15 ॾींहंनि ताईं पाणी मौजूदु हुजे थो पियो, जंहिंजे करे माण्हू ड्यूटियुनि ते नथा वञी सघनि, घरनि खां ॿाहिरि नथा निकिरी सघनि। इंतिहाई परेशानी वारी सूरत हाल आहे। हाणे बि मेहरान टाउन में जिथे जिथे सिंध टीवी जी टीम वई आहे उते ॿारड़ा जेके आहिनि उहे उन बरसाति वारे पाणीअ में खेॾनि था पिया। पंहिंजूं उन्हनि जूं ज़िंदगियूं जेके आहिनि उहे दाव ते लॻल आहिनि, छाकाणि त जंहिं तरफ़ हू खेॾनि था उते वरी पोल जेके आहिनि बिजली जा उहे बि लॻल आहिनि। ख़ुदा न ख़्वास्ता कंहिं पोल में करंट हूंदो त उहे ॿारड़ा जेके 15 खां 20 ॿारड़ा खेॾनि था उन्हनि जूं जानियूं जेके आहिनि उहे ख़तरे में अची सघनि थियूं, अजल जो शिकार बि थी सघनि था। सिंध हुकूमत खे घुरिजे त शहरी इलाइक़नि में जेके दावा कई थी वञे त उते पाणी नेकाल कयो थो वञे, जेके शहरूं आहिनि उतां पाणी नेकाल थो कयो। ख़ुदारा ही इलाइक़ा जेके आहिनि मेहरान टाउन, कोरंगी, मोहम्मद खान ॻोठ, बिलाल कॉलोनी ऐं चकरा ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि मां बि बरसाति जो पाणी जल्द नेकाल कयो वञे, सेवरेज सिस्टम खे बहाल कयो वञे त जीअं हिते बरसाति जो पाणी जेको आहे उहो जल्द हितां नेकाल थी सघे। जी।